अस्सलाम वालेकुम। साईं दोबारा। हेलो। अस्सलाम वालेकुम। सीधी तालीम ऑनलाइन में खुश आमदीद। मां आहियां मीर अजा ख़ासि कली अॼु असां सां गॾु आहे एसोसिएट प्रोफेसर सर जमील साहब ऐं उन खां पोइ जेको हिसो मैथमेटिक्स जा सवाल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर असांखे तव्हां लॉगरिथम जे हवाले सां कुझु सम्झाइजो, उनजो कॉन्सेप्ट असांखे ॿारनि खे पढ़ाइण जो तरीक़ो इहो कुझु सम्झाइजो। लागरथम जेका आहे न थोरो लफ़्ज़ अजीब थो लॻे, हालांकि ॾाढी सिंपल शइ आहे। इक्वेशन आहे हिकिड़ी मसावत खे उहा मसावत जंहिंमें एक्सपोनेंट्स, जंहिंमें पावर वारी सघ वारी सूरत हूंदी आहे न। मिसाल तौरु पाण 3 जे मथां 2 पावर था लिखूं त उहो बराबरि थिए थो 9। इहा मसावत जी सघ वारी सूरत आहे। इन साॻी सघ वारी सूरत खे पाण लागरथमी सूरत में लिखी सघूं था। छा कंदासूं, पाण जेको सघ खां पोइ जेको जवाबु अचे थो, मिसाल तौरु 2 जे मथां 3 पावर आहे, जवाबु अचे थो 9। पाण छा कंदासूं, उहे 9 जो जॻह मटाए ओरे पासे खणी ईंदासीं, पावर खे मटाए ॿिए पासे रखी छॾींदासीं। 9 बराबरि 2 इहा थी वई लागरथमी सूरत। हाणे कीअं ख़बर पवे त लागरथमी सूरत आहे? लाग लिखणो पवंदो। सही। बेस साॻिए पासे रहंदो। लाग लिखी उन सां बेस 3 लिखंदासीं। 9 बराबरि 2 इहा थी वेंदी लागरथमी सूरत। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त लागरथम छा आहे? त उहो जेको पावर आहे न जी, उहा जेका सघ आहे न, जेका 3 जे मथां आई हुई, जंहिंमां 9 जवाबु आयो, उहा 2 जी मदद आहे, उहो सघ, उहा लागरथम आहे। जेकॾहिं जॾहिं बि सवाल कंदा आहियूं त हिंदी लागरथम ॿुधायो, लागरथम लहो, त उहो पावर सघ हूंदो। पावर जो सघ हूंदो आहे जंहिं मां ई जवाबु ठहियो आहे। अच्छा, पावर मां इहो जवाबु ठहे थो। हा, माना पावर सघ वारी सूरत हूंदी आहे। सही सही। हाणे तव्हां सवाल कंदव त जेको हिते लागरथम का बि थी सघे थी, हिकिड़ो तीअं बि ठाहियो। मिसाल तौरु 4 जे मथां 3 पावर, त जेकॾहिं पाण सघ वारी सूरत में लिखंदासीं जी त 4 चौक 16, 464। जी। हाणे चाहे मिसाल तौरु पाण लिखूं था 4 पावर 3 बराबरि थींदो 64 जी। जी। हाणे जेकॾहिं लागरथमी सूरत में हुनखे लिखणो आहे त पाण 64 खे वरी पंहिंजे पासे खणी ईंदासीं। 64 बराबरि थींदो 3 जी। पोइ पर छा आहे, हाणे लागरथमी सूरत आहे, तंहिं करे लॉग लिखी ऐं हुनजे हेठां जेको बेस साॻिए पासे रहंदो, बेस जी जॻह कोन वठंदी। अच्छा। हाणे इहा लागरथम कहिड़े अददनि में बि थी सघे थी, पर जेके पंहिंजे टेबल इस्तेमालु थींदी आहे उहा सॾिबी आहे आम लागरथम। आम लागरथम। ऐं आम लागरथम में हमेशह बेस साॻी हूंदो आहे। बेस हूंदो आहे 10। अच्छा, हमेशह बेस हूंदो आहे 10 आम लागरथम। ठीकु ऐं जेका टेबल आहे जी, सभु आम लागरथम जी। ऐं हाणे मिसाल तौरु पाण खे को बि अदद मिलंदो आहे, को अदद आहे मिसाल तौरु 10 या 20 या 30। हाणे मिसाल तौरु 10 जे मथां पाण 1 पावर ॾियूं था त जवाबु अचे थो 10। सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे। जेकॾहिं पाण 10 जे मथां 2 पावर ॾियूं था, जवाबु घणो अचे? 100। हाणे जेकॾहिं पाण खे लाग 100 जो लाइणो हूंदो न, जी, लॉग 100 बराबरि छाजे थींदो? जी। जेकॾहिं पाण खे 100 जो लाग लाइणो हुजे त उहो छा बराबरि थींदो? उनखे बेस पाण ॾींदासीं 10, बेस 10 ई ॾींदासीं त 100 मथां पावर ॾींदासीं त असांजो बराबरि थी वेंदो 10,000। न, जेकॾहिं उन जो चवां थो, उन जो 100 जो लाग चयो या 10 जो चयो तव्हां मूंखे 100 जो लाग? न, अच्छा, माना लॉग जेको न आहे, वरी थोरी पहिरीं ॻाल्हि खे बयानु करियां। 10 जे मथां पावर आहे 2 तो बराबरि थियो 100 जी। सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे। हाणे इन खे जेकॾहिं लाग वारी शिकिल में पढ़णु लिखंदा आहियूं त लाग ऑफ 100 जो लाग 10 थींदो, उहो थींदो 2। अच्छा, 100 जो लाग थींदो 2 थींदो। 100 जो लाग 2 थींदो, बेस साॻियूं 10 ई रहंदो। अच्छा सर, लॉग ऐं एंटी लॉग इन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? एंटी लॉग खे वरी पाण ॿिए ते डिस्कस कंदासीं। इन करे जो पहिरीं अॼु को पंहिंजो कॉन्सेप्ट जॾहिं लॉग जो पाण वटि क्लियर थी वञे त पोइ एंटी लॉग खे सम्झणु आसान थींदो। हिन में जेका लॉग जी अहम शइ तव्हां सां हिते डिस्कस करणु चाहियां थो त लागरथम रहंदा आहियूं, हुन में हिकिड़ी शइ हूंदी आहे कैरेक्टरिस्टिक, गुण, ॿी हूंदी आहे मेंटिसा। हाणे कैरेक्टरिस्टिक गुण छाखे चइबो आहे? लाग जो या जेको सघ जो जेको सॼो वारो हिसो आहे न, सॼो हिसो, हा, जेको सॼो ईंदो
जी। उनखे चइबो आहे गुण या कैरेक्टरिस्टिक। सही ऐं जेको जो डेसिमल वारो हिसो हूंदो आहे उनखे सॾिबो आहे मैंटिसा। सही ऐं जेका टेबल हूंदी आहे न जी। सा सिर्फ़ु जेको डेसिमल वारो हिसो पावर जो ॻाइण जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। सही बाक़ी गुण त पाण लफ़्ज़ लाॻाथम कंहिंजी बि ॾियणी हुजे ॾिसी ॿुधाए सघूं था। मिसाल तौर तव्हांखे सिंपल ॿुधायां थो, सही जेकॾहिं हिकिड़ो अदद आहे 10, मिसाल 10 जे मथां हिकु पावर आहे, सही बराबरि थींदो वञी छाजे थींदो, जेकॾहिं 10 जे मथां हिकु पावर ॾियूं था त 10 जे बराबरि 10 जे बराबरि थींदो न। हा त log ऑफ 10 बराबरि थींदो 1। ठीकु अच्छा आहे, log ऑफ 10 बराबरि थींदो 1। हाणे माना जेकॾहिं log लेणी आहे पाण खे 10 जी, उहा 1 आहे। सही केरु चए 10 जो लाॻाथम लओ 1 आहे, केरु चवे 100 जो लाॻाथम लओ 2 आहे। अच्छा हाणे को अदद अच्छा जेको इहो तव्हां चओ पिया इहो जेको जवाबु निकिरे पियो हा। log 100 बराबरि आहे 2 जे, हा ठीकु आहे, हा। त इहो जेको 2 आहे छा इहो असांजो एक्सपोनेंट आहे? इहो एक्सपोनेंट या पावर आहे? पावर आहे जेको 10 जे मथां जेको सग वारी सूरत में हो न। अच्छा पाण खे सिर्फ़ु इहो मालूम करणो आहे त 10 जे मथां कहिड़ो पावर हो। लाॻाथम जॾहिं बि लेणी हूंदी आहे न। जी जी हाणे जेकॾहिं पाण गुण डायरेक्ट कढणु चाहियूं था, मिसाल तौर हिकिड़ो आहे अंग जेको 10 ऐं 100 जे विच में आहे। सही 10 ऐं 100 जे विच में मिसाल तौर को बि अदद आहे जेकॾहिं 36 जी लाॻाथम लेणी आहे, त इन जो गुण हमेशह 1 थींदो, ऐं जेको गुण 1 थींदो ऐं बाक़ी हिसो डेसिमल में थींदो। अच्छा बाक़ी सो हा, डेसिमल में थींदो। पाण को बि अदद उनखे ॾिसी पाण जो गुण ॿुधाए सघूं था ज़बानी में। सही मिसाल तौर हिकिड़ो अदद आहे 136, 100 या 150। हाणे हाणे माना इन जो गुण छा हूंदो, 2 ऐं 3 जे विच में, माना गुण 2 हूंदो, जी। बाक़ी मैंटिसा वरी हुन में हूंदी। अच्छा सर लॉगरिथम जो जेको कॉन्सेप्ट आहे हा। छा असीं चौरस जेको चवंदा आहिनि कंहिं अदद खे चौरस करणु उन सां को रिलेशनशिप रखे थो? चौरस जेको करणु आहे न, उहा साॻी एक्सपोनेंट्स जी हिकिड़ी शिकिल आहे। चौरस जेकॾहिं पावर 2 जूं 3 ॾींदा आहियूं क्यूब सॾींदा आहियूं, सही ऐं जेकॾहिं उनजे मथां 2 ॾींदा आहियूं चौरस सॾींदा आहियूं, स्क्वायर सॾींदा आहियूं। सही तंहिं करे उहो उन सां जो को वास्तो कोन्हे। उन सां हिनजो को वास्तो न आहे। ऐं आउं सम्झां थो, मूंखे इहा उमेद आहे त तव्हां माशाल्लाह हूअं ई ॼाणो था टीचर आहियो, पर जी। ॿारनि खे जॾहिं तव्हां इन अंदाज़ सां सम्झाईंदव, आउं सम्झां थो ॿार इन ॻाल्हि में खणी वठंदा, कैच करे वठंदा ऐं लाॻाथम सिखी वठंदा। सही सही आहे सही। मुंहिंजे ख़्याल में अॼोको जेको पंहिंजो लाॻाथम जे कॉन्सेप्ट ते जेका गुफ़्तगू आहे जी। सां मुकमिल थी आहे। वरी पाण नए जेको सो टॉपिक सां वरी डिस्कस कंदासीं। सही 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 तव्हांजो तमामु घणियूं महिरबानियूं साईं जमील साहब असां सां गॾु जीअं असांखे लॉगरिथम जे हवाले सां कुझु सम्झाए पे ऐं माशाल्लाह ज़बरदस्त असांखे काफ़ी शयूं सम्झ में अची वियूं ऐं तव्हां मां अगरि जेके को बि सवाल हुजे कमेंट्स में पुछा करे सघे थो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।